अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो अता मोहम्मद है। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल। उम्मीद कयां थो त तव्हां सभु दोस्त आप खैरियत सां हूंदा हुए। दोस्तों, अॼु मूंसां गॾु आहे तहरीक लबैक या रसूलुल्लाह जो कारकुन अब्दुल वहाब। अचो त हिननि खां पुछूं था हिननि जी काथे तयारी आहे। अस्सलाम वालेकुम। तव्हांजी काथे तयारी आहे? जी असांखे जी तयारी हाफ़िज़ साद हुसैन रिज़वी सखर में अचे थो वॾे। अच्छा दोस्तों, ही अॼु अलामा हाफ़िज़ साद हुसैन रिज़वी साहिब अमीर तहरीक लबैक या रसूलुल्लाह पाकिस्तान सखर अची रहिया आहिनि। उहे इहे मुंहिंजे ॻोठ जा तमामु घणा दोस्त आहिनि। मां पाण बि ओॾांहुं तयारु आहियां, ही बि ओॾांहुं तयारु आहिनि। ही ॾिसो, ही मौलाना साहब बीठो आहे। अचो त हिन सां बि ॻाल्हि ॿोल कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। साईं ख़ुशि आहियो? शुक्र आहे करीम रब जा लाख एहसान आहिनि। तव्हां पंहिंजो ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह एहसान करीम जा कुर्ब। तव्हां ॿुधायो? शुक्र आहे रब जो। तव्हांजी काथे तयारी आहे मौलाना साहब? अल्हम्दुलिल्लाह कायदे मिल्लत इस्लामिया जिगर गोश अमीरुल मुजाहिदीन हज़रत मौलाना साद हुसैन रज़वी दामत बरकातुहुल कुदसिया जंहिंजी आमद आहे। अल्हम्दुलिल्लाह हज़ारनि जी तादाद में कारकुन हर जगह खां तयारु आहिनि। अहिड़ी तरह सवनि जी तादाद में तमामु काफ़ी तादाद में अल्हम्दुलिल्लाह यारहें लुंड खां काफ़िले जी सूरत में असांजी 4 वॻे रवानगी थींदी ऐं उन खां पोइ असांजा मरकज़ी अमीर बे असांजा राब्ते में आहिनि हज़रत मौलाना मोहम्मद अली साहिबु ऐं ॿिया जेके असांजा मरकज़ी अमीर आहिनि। अल्हम्दुलिल्लाह हितां काफ़िलो निकिरंदो, वरी जरवार में बि अल्हम्दुलिल्लाह असांजा हुते बि काफ़िलो मिलंदो। उन खां पोइ वरी इंशाअल्लाह वरी अॻियां हलंदासीं। वरी काफ़िले जी सूरत में मौलाना अब्दुल रशीद वरी उहो बि गड़ी में बीठो आहे। उन खां पोइ अल्हम्दुलिल्लाह वरी असां सॼा असांजा उबावड़े जा ऐं डेरकी जा ऐं ॿिया जेके असांजा अमीर आहिनि अल्हम्दुलिल्लाह जमायत उहा पूरी जेको आहे सो समूरा मीरपुर माथिलो में जेका मरकज़ी क़यादत आहे उहा बि उते बीठी आहे। अल्हम्दुलिल्लाह असां उते गॾु थींदासीं। उन खां पोइ अल्हम्दुलिल्लाह हिकिड़े वॾे अज़ीम शान काफ़िले जी सूरत में क़ाइद मिल्लत इस्लामिया हज़रत मौलाना साद हुसैन रज़वी जे जलसे में शरीक थींदासीं ऐं समूरनि मुस्लमाननि जो अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्तु जेको अज़ीम क़ाइद आहे ऐं समूरनि मुस्लमाननि जी आख़िरी उमेद आहे हिन वक़्तु तारीख़ लबैक पाकिस्तान आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह ही ॾींहों ॾींहुं जोक दर जोक जो नौजवाननि जो दाख़िल थियणु तारीख़ लबैक पाकिस्तान में इहो ॿुधाए थो। इंशाअल्लाह अचण वारो वक़्तु को पीरनि ऐं मीरनि जो न आहे। हीअ अचण वारो वक़्तु इंशाअल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ग़ुलामनि जो आहे ऐं इज़त बि हिन दुनिया में उन जी थींदी जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सचो ऐं पको ग़ुलाम हूंदो ऐं जेको सचो ऐं पकी ग़ुलामी ॾींदो। अल्हम्दुलिल्लाह ॾिसो, कॾहिं माण्हू जेको आहे सो ख़बर ई न हूंदी। अॼु अल्हम्दुलिल्लाह सवनि जी तादाद में असांजे नंढड़े शहर यारहें लुंड मां माण्हू निकिरंदा। इहो ॿुधाए थो त इंशाअल्लाह इहो उन्हनि माण्हुनि जो निकिरणु ॿुधाए थो त अचण वारो वक़्तु इंशाअल्लाह तारीख़ लबैक पाकिस्तान जो आहे ऐं असां भरपूर कोशिशि कयूं था इंशाअल्लाह मुस्तक़बिल में जीअं अल्हम्दुलिल्लाह असांजो तेज़ी सां हिते कमु या हिन ज़िले घोटकी में या पूरे पाकिस्तान में अल्हम्दुलिल्लाह तारीख़ जो कमु हले थो ऐं असां कोशिशि कयूं था इंशाअल्लाह जीअं कमु जारी सारी आहे तेज़ी सां जोक दर जोक इंशाअल्लाह नौजवान दाख़िल थींदा ऐं इंशाअल्लाह इहो ईअं ई कमु हलंदो। ऐं हिन वक़्तु बि अल्हम्दुलिल्लाह काफ़ी तादाद में जेको आहे सो नौजवान अचनि था। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला मुस्लमाननि जे हिन अज़ीम क़ाइद मिल्लत इस्लामिया हज़रत मौलाना साद हुसैन जी रज़वी जी ज़िंदगी खे दराज़ फरमाए ऐं उन्हनि जो सायो मुस्लमाननि ताईं ता देर क़ाइमु दाइम फरमाए। अल्लाह ताला संदनि जी सिहत ऐं आफ़ियत में बरकतूं विझे ऐं क़ाइद मिल्लत इस्लामिया हज़रत मौलाना साद हुसैन रज़वी इंशाअल्लाह अॼु शाम ईंदा, उन्हनि जो ख़िताब थींदो ऐं पूरी दुनिया ॾिसंदी त कीअं अल्हम्दुलिल्लाह नौजवान त अल्लामा साद हुसैन रज़वी सां मोहबत कंदा, कीअं अमीरुल मुजाहिदीन जे जिगर सां मोहबत कंदा ऐं मुस्लमान कश्मीर जो हुजे, इंडिया जो हुजे, अमेरिका जो हुजे, किथां जो बि मुस्लमान हुजे, समूरनि मुस्लमाननि जो अॼु जेकॾहिं नज़रूं आहिनि उहो वाहिद अमीर आहे क़ाइद मिल्लत इस्लामिया हज़रत मौलाना साद हुसैन रज़वी। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला जेको आहे सो उमिरि दराज़ फरमाए ऐं उन जो सायो तादेर क़ाइमु फरमाए
लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक। दोस्तों है मूंसां गाड़ी हिकिड़ो ॿियो आहे तारीख़ लब्बैक या रसूलुल्लाह जो कारकुन मौजूदु आहे। अचो त हिन सां बि ॻाल्हि ॿोल कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हां काथे तयारी आहे? जलसे ते तैयारी आ। काथे जलसो आहे? सखर केरु अचे पियो हुते? कायदे मिलत इस्लामी हाफ़िज़ साद हुसैन रिज़वी। तव्हां उन्हनि जा अल्हम्दुलिल्लाह मूंखे बि ख़बर आहे तव्हां उन्हनि जा वॾा फैन आहियो। दोस्तो ऐं ॿिया बि असांजा काफ़ी दोस्त जेके नी हिते बीठा नी ऐं असांजे ॻोठ मां जेका गाॾी तयारु थियल आहे मां तव्हांखे उहा बि ॾेखारियां। मां वञा थो ॾेखारियां थो तव्हांखे। दोस्तो ही ॾिसो दोस्तो, ही ॾिसो दोस्तो, गाड़ी में वेठा आहिनि असांजा दोस्त जेके बि आहिनि तमामु पुरजोश आहिनि तारीख़ लब्बैक या रसूलुल्लाह जे अमीर जलसे ॿुधण जे लाइ उहे तयारु आहिनि। इन जे करे उहे तयारी में आहिनि। मां तव्हांखे ॾेखारियां थो। ही ॾिसो, ही ॾिसो गाॾी में, ही ॾिसो दोस्तो। दोस्त सॼा जेके ने तारीख़ लब्बैक या रसूलुल्लाह जे जलसे ते वञनि पिया। उम्मीद कयां थो दोस्तो मुंहिंजी हीअ अॼु जी वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई आहे पोइ मुंहिंजी लाइक कयो, कमेंट कयो ऐं शेयर कयो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। वरी महिरबानी।